नासिन जेकबाबाद जे ॻोठ ज़र्क बिरोही में समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी पारां वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वई, जंहिं ते ॻोठनि ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे नवाज़ सोलंकीअ। जेकाबाद जे ॻोठ ज़र्क बिरोही में ॻोठाणनि पारां कयल पीअण जे पाणी जे खोट वारी शिकायतुनि जो समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी नोटिस वठी पंहिंजे हणा वणा ख़र्च करे ॻोठाणनि खे वाटर सप्लाई स्कीम ॾिनी आहे, जंहिं बाद ॻोठ जे 250 घरनि में पाणी जी फराहमी शुरू थी वई आहे। जंहिं ते ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 30 सालनि खां ॻोठ में पीअण जे पाणी जी सख्त खोट हुई। 20-25 सालनि खां वठी इन ॻोठ में वॾी पाणी जी तकलीफ़ हुई। ॻोठ ज़रक खान बिरोही में हाजी साहब इन ॻोठ में कंहिं तहज़ियत ते आयो, हितों जे अवाम हाजी साहब खे अर्ज़ु कयो त इन ॻोठ में पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। हाजी साहब उन टाइम ऐलान कयो 5-8 किलोमीटरनि खां पाणी परे खां घुरायो वेंदो। हाणे हाजी साहब जी महिरबानी सां 2-3 हज़ार जेको आहे फुटनि खां पाणी जेको आहे लाइन घुरायो आहे ऐं हिन टाइम लाइन जेको आहे हली रहियो आहे। वॾी ख़ुशी महसूस थी आहे त असांजी ॻोठ जी जेका आहे वॾे में वॾी जेका आहे तकलीफ़ हाजी साहब दूर करायो आहे। ऐं असां हाजी शेर मोहम्मद मुगेरी साहब जा असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं। असांजी न्याणी श्याणी ॿार बचो जेका तकलीफ़ में वॾी में 2-2.5-3 हज़ार फुट खां परे पाणी भरे ईंदा असांजा ॿारड़ा। हाजी साहब जीअं हिते आयो महिरबानी थी वई हाजी साहब जी, असांजे शुक्रगुज़ार आहियूं। हाजी शेर मोहम्मद मुगेरी असांखे पाणी ॾिनो आहे। असांखे इन ॻोठ ज़रक खान बिरोही में वॾी तकलीफ़ हुई पाणी जो। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुगेरी पारां पंहिंजे खीसे में ख़र्च करे ग़रीबनि लाइ पाणी मुहैया करणु हिकु वॾी नेकी ऐं सवाब जो कमु आहे। कैमरामैन सिजाद सुमरो सां गॾु नवाज़ सोलंकी, आवाज़ न्यूज़, जेकाबाद।